अस्सलाम वालेकुम दोस्तों। पहिरीं वांगुरु हमेशा वांगुरु असां पंहिंजे चैनल खे अॻिते वधाईंदे पंहिंजे सबक़ खे अॻिते वधाईंदे कुझु नवां लफ़्ज़ सिखंदासीं। इहे उहे लफ़्ज़ आहिनि जेके तव्हांखे सिंधी हिजे करण में सिंधी सम्झण में लिखण में तमामु मददगार आहिनि। नवां लफ़्ज़ सिखण खां पहिरीं असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो। अचो त नवां लफ़्ज़ सिखूं। इन खां पहिरीं असां अलिफ ज़बर अलिफ बदा अलिफ ज़ेर ई अल्फी ज़ेर ई अल्फिशु अल्फा पिशु अल्फिए अल्फिए ज़बर है अलिफ वा ओ अलिफ वा ज़बर औ अलिफ नून मद आ अल्फिए नून ज़र ई अलिफ वा नून पेश ये लफ्ज़ सिखियासीं। अॼु अलिफ खां पोइ बे ज़बर ब अलिमदा बे अलिफ बा अलिफ ज़र बे ज़र बे अल्फी ज़री बे ज़र बी अल्फिशु बे पिश बु अलिफ वा पेशु बे वा पिश बू अल्फिए बे बे अल्फिए ज़बर है बे ये ज़बर बे अलिफाओ बेवा बो अलिफा ज़बर हो बेवा ज़बर बो अलिफ नून मदा बे अलिफ नून बा अल्फिए नून ज़री बे ये नून ज़र बी अल्फा नून पिशु बेवा नून पिश बू। दोस्तों ये लफ्ज़ तमामु सुठे तरीक़े सां यादि कजो ऐं असांखे मोट ॾिजो। महिरबानी।